ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। रूसी सदर व्लादिमीर पुतिन 24 सालनि खां वॾे अरसे खां पोइ उत्तर कोरिया जे पहिरें दौरे ते प्योंगयांग पहुची वियो आहे। रूसी सदर जे उत्तर कोरिया पहुचण ते उत्तर कोरिया जे हममनसब जोंग इन संदसि आजियां कई ऐं रूसी सदर खे सलामी बि ॾिनी वई। यूक्रेन ते रूस जे हमले खां पोइ ॿिन्ही मुल्कनि जा लाॻापा वधीक गहरा थिया आहिनि। रूसी मीडिया मूजिबि दौरे जे मौक़े ते रूसी सदर उत्तर कोरिया सां सिक्योरिटी समेत मुख़्तलिफ़ शोबनि में भाईवारी जे मुआहिदनि ते सहियूं कंदो। सदर पुतिन जे उत्तर कोरिया जे दौरे खां पोइ वियतनाम जे दौरे जो बि इम्कान आहे, जिते मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वेंदी। अमरीका ॿिन्ही मुल्कनि विच में वधंदड़ लाॻापनि ते ॻणती जो इज़हार कयो, जॾहिं त क्रेमलिन रूसी सदर जे दौरे खे दोस्ताणो दौरो करार ॾेई रहियो आहे। अव्हां खे ॿुधायूं पिया, रूसी सदर व्लादिमीर पुतिन 24 सालनि खां वॾे अरसे खां पोइ उत्तर कोरिया जे पहिरें दौरे ते प्योंगयांग पहुची वियो आहे। हिकु भेरो ॿीहर अव्हां खे आगाह कयूं पिया। रूसी सदर व्लादिमीर पुतिन 24 सालनि खां वॾे अरसे खां पोइ उत्तर कोरिया जे पहिरें दौरे ते प्योंगयांग पहुची वियो आहे। रूसी सदर जे उत्तर कोरिया पहुचण ते उत्तर कोरिया जे हममनसब जोंग इन संदसि आजियां कई ऐं रूसी सदर खे सलामी बि ॾिनी वई। यूक्रेन ते रूस जे हमले खां पोइ ॿिन्ही मुल्कनि जा लाॻापा वधीक गहरा थिया आहिनि। रूसी मीडिया मूजिबि दौरे जे मौक़े ते रूसी सदर उत्तर कोरिया सां सिक्योरिटी समेत मुख़्तलिफ़ शोबनि में भाईवारी जे मुआहिदनि ते सहियूं कंदो।